बरसाते हो, माँ को एक रोटी को बरसाते हो। ऐसे जीवन को रोजगार है, करता ना अपनी माँ से प्यार है। ऐसे जीवन को रोजगार है, करता ना अपनी माँ से प्यार है। उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है। उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है। मुझको तो अपने घर में लाते हो, माँ को क्यों वृद्धाश्रम छोड़ाते हो। मुझको तो अपने घर में लाते हो, माँ को क्यों वृद्धाश्रम छोड़ाते हो। ऐसा कर मुझको ना स्वीकार है, करता ना अपनी माँ से प्यार है। ऐसा कर मुझको ना स्वीकार है, करता ना अपनी माँ से प्यार है। उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है। मेरा दरबार बड़ा ही सजाते हो, माँ को एक कमरा ना दे पाते हो। मेरा दरबार बड़ा ही सजाते हो, माँ को एक कमरा ना दे पाते हो। ऐसे बेटे को तो बेकार है, करता ना अपनी माँ से प्यार है। उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है। माता को जोर आया है वृद्धाश्रम में, फिर भी माँ क्या कहती है, आजा मिलने को अखियाँ तरसी है। तुझसे मिलने को ये माँ तरसी है, आजा मिलने को अखियाँ तरसी है। तुझसे मिलने को ये माँ मरती है। तेरे आने का ना आसार है, फिर भी क्यों तेरा इंतजार है। बेशक तू मेरा गुनहगार है, फिर भी मुझको तो तुझसे प्यार है। बेशक तू मेरा गुनहगार है, फिर भी मुझको तो तुझसे प्यार है। जयकारा शेरावाली दा बोल साचे। माता पिता सां प्यार कयोसीं, माना गुरुअ सां प्यार कयोसीं। हिकु दफ़ो हिकु शिष्य ऐं गुरु ॿिन्ही साॻे ॾींहुं चोलो छॾियो। पोइ ॿिन्ही खे स्वर्गलोक मिलियो, लेकिन स्वर्गलोक में भी डिपार्टमेंट हुया अलॻि अलॻि। हिकु हेठि हुयो, हिकु मथे हुयो। कहिड़ो कंहिंखे मिलंदो, हेठि वारो कंहिंखे मिलंदो ऐं मथे वारो कंहिंखे मिलंदो। गुरु ऐं शिष्य ॿिन्ही जो साॻे ॾींहुं हुननि चोलो छॾियो त मथे विया, ॿिन्ही खे स्वर्गलोक मिलियो, लेकिन हिक खे हेठि हिक खे मथे। कंहिंखे हेठि मिलंदो, शिष्य खे, ऐं गुरुअ खे मथे। लेकिन थियो उबतो, गुरुअ खे हेठि मिलियो ऐं शिष्य खे मथे मिलियो। त शिष्य बि वञी करे भगवान खां माफ़ी थो वठे। ऐं वाकई ईअं थींदो अथव। अगरि तव्हां ॾिसंदव, कबीर जो गुरु केरु हुयो, रामदास। त रामदास खे हेठि वारी गदी मिली मथे, ऐं कबीर खे वधीक मिली। छो त कबीर पंहिंजे गुरु खे मुक्ति ॾिनी हुई। जेके रामदास गुरु हुया उहे पाण कबीर खे सेखारींदा हा भई कहिड़ी शइ में मोह न रखिजे। जंहिं आख़िरी वक़्त में जंहिं शइ जे बारे में सोचंदासीं उन सां कनेक्टेड असांखे ॿियो जनम मिलंदो। अगरि सम्झो असां आख़िरी वक़्त में
पैसे जे लाइ सोचियोसीं त ॿियो जनम पाण खे नांग जो मिलंदो आहे, भई वञी उहो पैसो संभालो। इहो सॼो ग्रंथनि में लिखियल आहे। ऐं अगरि असां आख़िरी वक़्त में पंहिंजे कुटुंब जे मोह में गुज़ारियोसीं त पोइ वरी हिकु कथा में लिखियल आहे भई कुते जो जनम मिले थो, पोइ उहो उन फैमिली जे चौगर्द वेही करे फेरा पाए थो, छो त उनजो कुटुंब में फैमिली में मोह आहे। त तहिड़ी तरह रामदास गुरुअ खां बि इहा ग़लती थी वई। जॾहिं हू पंहिंजा प्राण छॾे पियो, उनजी अख वञी हिकु सूफ़ में पई, भई मां इहो सूफ़ जेकर खावां, लेकिन उहो उन वक़्तु खाइण जी कंडीशन में न हुयो ऐं उन पंहिंजो शरीर छॾे ॾिनो। ॿियो जनम हिनखे कीड़े जो मिलियो। बोल गोदरी वारे घनश्याम की जय, बोल गुरु नानक देव की जय। साधारण इंसान त इहे ग़लती करनि था, पर ॾिसो हेतिरे वॾे संत खां बि ग़लती थी वई। पाण सेखारींदो हो कबीर खे भई मां कंहिंमें मोह न रखां, पर पंहिंजो मोह छा में रखी? सूफ़ में रखी। छाजो जनम मिलियुसि? कीड़े जो जनम मिलियुसि। जॾहिं कीड़े जो जनम वठी आयो ऐं कबीर वेठे पंहिंजी भक्ति कई, ॾिसे त उते ही जोत वेठी ॿरे उन कीड़े में। समझी वियो भई ही त कोई महापुरुष आहे। पोइ ध्यानु करे ॾिसे थो त ही त मुंहिंजो गुरु ई आहे जेको कीड़ो बणिजी करे वरी आयो आहे। पोइ सॼी ॻाल्हि समझी वियो भई हिनजो सूफ़ में वञी मोह फाथो हो। इन करे चवनि था मोह कंहिंमें बि न रखिजे। इन करे एॾा सुठा सुठा भॼन ठहिया आहिनि। पाण जंहिंमहिल भॼन ॻाईंदा आहियूं सभु विसरी वेंदा आहियूं, घर विसरी वेंदो आहे, सभु कम विसरी वेंदा आहिनि। इन करे भगवान भक्ति ठाही आहे जीअं असां मोह खां परे थियूं। हाणे हिनखे कीड़े जो जनम मिलियो, हिनखे मुक्ति कंहिं ॾिनी? कबीर ॾिनी, संत कबीर ॾिनी। त गुरुअ खे मुक्ति कंहिंजे हथां मिली? शिष्य जे हथां मिली। त हिते बि उहा साॻी ॻाल्हि थी हुई। जॾहिं शिष्य ऐं गुरु ॿई विया मथे, त गुरुअ खे हेठि वारो खानो मिलियो ऐं शिष्य खे मथे वारो खानो मिलियो। त शिष्य वरी भॻवान खां माफ़ी थो वठे भई तव्हां ही गड़बड़ कई अथव, कुझु मुंहिंजे गुरु वीचारे खे हेठि रखियो अथव ऐं मूंखे मथे रखियो अथव। त ॾिसो भॻवान केॾी सुठी सम्झाणी ॾेसि थो। तुंहिंजो गुरु घणनि ॼणनि जी सेवा करे आयो आहे? चईसि लखनि जी। मुंहिंजो गुरु लखनि जा दिल ख़ुशि करे आयो आहे। त चईसि तूं कंहिंजी सेवा करे आयो? चईसि मां त सिर्फ़ु पंहिंजे गुरुअ जी सेवा करे आयो आहियां। चईसि गुरु खे लखनि जो पुण्य थो मिले त तोखे 1 लख 1 जो पुण्य थो मिले। गुरुअ खे लखनि जो पुण्य ऐं जेको शिष्य आहे उनखे 1 लख 1, छो त गुरु बि ॻणिजी वियो न। उन गुरुअ जी सेवा कई त गुरु जेके लखनि जी सेवा कई आहे उनजो पुण्य बि कंहिंखे मिलियो? शिष्य खे मिलियो। जीअं हाणे पाण सभई हिते अचूं था दरबार साहिब में, जेके अम्मा जी अची सेवा कंदा, अम्मा ॾिसो सभिनी जी सेवा वठी करे केतिरनि सालनि खां दरबार वेठी संभाले, सम्झो हज़ारनि जी। जेको अम्मा जी सेवा कंदो उनखे घणो पुण्य मिलंदो? 1001। छो त अम्मा जिनजी सेवा वेठी करे उन्हनि जो पुण्य बि कंहिंखे मिलंदो? तव्हांखे मिलंदो, पाण खे मिलंदो, सभिनी खे। त इन करे चवंदा आहिनि भई संतनि जी, इन करे साधु संतनि खे ॾाढो महान मञियो वेंदो आहे। भई साधु संत जिन जी सेवा कंदा आहिनि उन्हनि जो पुण्य बि पाण खे मिलंदो आहे। बोल गोदरी वारे घनश्याम की जय। त सभई मिली करे हिकु भॼन अम्मा जे लाइ। तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है। ये जो दुनिया है मन है साधुओं का, ये जो दुनिया
या मेरी निंदिया पे अपनी निंदिया भी मेरी अपनी निंदिया भी सोने वाली है। ओ मैं मुस्काया तू मुस्काई, मैं रोया तू रोई, मेरे हंसने पे मेरे रोने पे, मेरे हंसने पे मेरे रोने पे तू मनहारी है। ओ तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है। ओ माँ बच्चों की जाती है, माँ बच्चों की वो होती है किस्मत वाले जिनकी माँ होती है। कितनी सुंदर है, कितनी सुंदर है, तू कितनी तू कितनी सुंदर है, प्यारी प्यारी है। तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है। जयकारा शेरावाली दा। माता के धन न गुरजे, माता के सिर्फ छा गुरजे आशीर्वाद या प्यार घुरिजे। भई माता पिता सां ॿ शब्द बि सुठा वेही करे ॻाल्हायासीं त उहे ख़ुशि थी वेंदा आहिनि। उन्हनि खे ॿियो कुझु बि न खपे, उन्हनि खे कोई पदार्थ न खपे, उन्हनि खे कुझु पैसो न खपे। छा चवंदासीं सभई मिली करे, फूल भी न मांगती, हार भी न मांगती, फूल भी न मांगती, ओ माँ तो बस बरसों का प्यार मांगती। बोलो जय माता दी, माँ तो बस बरसों का प्यार मांगती। बोलो जय माता दी, जय जय खंबे, जय जय खंबे, जय जय खंबे, जय जय मेरी माई का जग है दीवाना सारा, जग की सहाई का जग है दीवाना सारा। चढ़ावे को न मांगती, दिखावे को न मांगती, चढ़ावे को न मांगती, दिखावे को न मांगती, माँ तो बस बरसों का प्यार मांगती। बोलो जय माता दी, माँ तो बस बरसों का प्यार मांगती। बोलो जय माता दी, जय जय खंबे, जय जय खंबे, जय जय खंबे, मेरी माँ माया की तो माया ही निराली है, बिना मांगे दे दिए तो ऐसी महामाई है, बिना मांगे दे दिए तो पूजा बिना मांगती, पाठ बिना मांगती, पूजा बिना मांगती,
बुलाओ तो वो दौड़ी चली आती है, दौड़ी चली आती है। पल में ही बड़ा वाली बिगड़ी बनाती है, प्रेम से बुलाओ तो वो दौड़ी चली आती है, पल में ही बड़ा वाली बिगड़ी बनाती है। फूल बिना मांगती, हार बिना मांगती, फूल बिना मांगती, हार बिना मांगती, तो बस भगतों का प्यार मांगती, बोलो जय माता दी, तो बस भगतों का प्यार मांगती, बोलो जय माता दी। जय जगदम्बे, 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 जय जगदम्बे। फूल बिना मांगती, हार बिना मांगती, फूल बिना मांगती, हार बिना मांगती, तो बस भगतों का प्यार मांगती, बोलो जय माता दी, तो बस भगतों का प्यार मांगती, बोलो जय माता दी। जय जगदम्बे, जय जगदम्बे, जय Oh
अरदाल कयो झूलेलाल हो लाल मूंखे चादर ॾियो चिलवारी अमर मूंखे चादर ॾियो चिलवारी इहा सोने न बिंदन वारी इहा सोने न बिंदन वारी इहा सगड़िया वाटिया वारी लाल मूंखे चादर ॾियो चिलवारी अमर मूंखे चादर ॾियो चिलवारी हो सारी संगत दावत पर मन सारी
ॾिसो गुरुअ खे तन ॾियणु सवलो आहे, जीअं अची करे हिते वेठा आहियूं 2 कलाक, या धन ॾियणु बि सवलो आहे, खणी करे पैसा अची विझी छॾियासीं गुरुद्वारे में, पर सभिनी खां ॾुखियो छा आहे? मन ॾियणु आहे। हिकु सजा करे गुरुअ जो शिष्य हुयो, जेको पैसा जमा करे वियो पंहिंजे गुरुअ जो दर्शन करण। 5वीं पातशाही गुरु गोबिंद सिंह जो दर्शन करण वियो सजा, त उते गुरु चवनि था भई 3 ॾींहंनि लाइ आयो आहीं, घटि में घटि 40 ॾींहं हिते रही पओ। बोल गोदरी वारे घनश्याम की, गुरु नानक देव की। जेतो 40 ॾींहं मां त हिकु ॾींहुं बि नथो रही सघां, छो त मां रोज़ कमाईंदो आहियां ऐं रोज़ मुंहिंजी फैमिली उन सां हलंदी आहे, मां कीअं हिते रहंदुसि 40 ॾींहं। हाणे गुरु चवनि था ठीकु आहे, भला 40 ॾींहं न 30 ॾींहं रहो। चईस न साईं, मां 30 ॾींहं बि न रही सघंदुसि। भला 15 ॾींहं रहो। चईस न, मां 15 ॾींहं बि न रही सघंदुसि। भला ठीकु आहे 10 ॾींहं, 8 ॾींहं, 4 ॾींहं, 3 ॾींहं रहो भला। चईस न, मां रोज़ कमाईंदो आहियां ऐं रोज़ मुंहिंजी फैमिली हुन मां हलंदी आहे, मुंहिंजा ॿार वेचारा बुख रहिजी वेंदा, मुंहिंजी घरवारी वेचारी बुखी रहिजी वेंदी, मुंहिंजो परिवार कीअं हलंदो मुंहिंजे बिना। चईस ठीकु आहे, भला नथो ॿुधी चवण, हाणे हिकु कमु कर, रस्ते में असांजो दोस्त आहे बुद्धू शाह, उनखे वञी करे असांजो ही खत ॾेई अच। चईस हा, इहो सवलो कमु आहे, मां इहो ॾेई करे खत पंहिंजे घर हली वेंदुसि। जीअं हुन राजा खे उहो खत ॾिनई, उनमें लिखियल हुयो हिनखे बंदी बणाए 40 ॾींहं जेल में विझो। बोल गोदरी वारे घनश्याम की, बोल गुरु नानक देव की। नथो रही गुरुद्वारे में, सेवा नथो करी, हाणे बंदी बणजी जेल में वञी रहो। ऐं सची कथा अथव, गुरु नानक देव जे किताब में भी इहा कथा लिखियल आहे, उनजी जीवनी में। हाणे ही जेको आहे सजा, जेल में वेठो आहे ऐं खाली चिंता वेठो करे पंहिंजे परिवार जी, पर गुरु जे वचननि ते न हलियो। हाणे हिनखे ॾींहं राति चिंता भई कॾहिं 40 ॾींहं पूरा थींदा, कॾहिं मां वञा, ऐं कुझु बि वेठो पियो सोचे भई फैमिली सां हीअं थींदो हूंदो, फैमिली सां हूअं थींदो हूंदो। 40 ॾींहंनि खां पोइ हिनखे बुद्धू शाह जेको हुयो राजा, हुनखे यादि आयो असांखे हिनखे कढणो आहे। ही जॾहिं निकितो जेल मां, भॼंदो भॼंदो पंहिंजे घर वञी पहुतो,
उते वञी ॾिसे त झोपड़ी मां महल ठहियो पियो आहे। बोल बाबा दास राम साहिब की, गुरु नानक देव की। पंहिंजी फैमिली सां पुछे थो भई ही छा थी वियो, भई मां त हिते झोपड़ी छॾे वियोसि, हिते महल कीअं ठही वियो, ऐं ॾिसां वेठो त तव्हांखे सभु ताम मिलनि वेठा। चईसि असांजे घर में, असांजे शहर में जेको हिकु अमीर आहे न सेठ, उनजे सपने में गुरु गोबिंद सिंह आया ऐं अची करे चयऊंसि अॼु खां हिन परिवार जी जिम्मेदारी तुंहिंजी अथई। बोल बाबा दास राम। त उन सेठ छा कयो, असांखे पहिरीं झोपड़ी मां घर ठाराए ॾिनई ऐं जेका असांखे शइ खपंदी हुई, असां हिकु शइ घुरूं त उहे 10 शयूं असांजे घर में मोकिले ॾींदो हो। त इन करे चए थो मन जेको आहे, अगरि असां जेतिरा % गुरूअ सां लॻाईंदासीं ओतिरा % गुरू असांजो कमु कंदो। अगरि हिते वेठे वेठे घर जी मानी वेठा ठाहियूं, सोचूं वेठा भई घर वञी छा ठाहींदासीं, घर में केरु केरु खाधो खाईंदो, त ओतिरा % कमु थींदो। बाक़ी हिते 100% मञिणो ॾींदासीं त पंहिंजा कम बि जेके आहिनि उहे 100% थी वेंदा। त सभई मिली करे मन वाकई गुरु नानक देव सां लॻायूं ऐं सभई चऊं मनरो मातो सां लॻायो आ, दिली मातो सां लॻाई आ, सतगुरु सांवरा तोखे पाए मां सभु कुझु पातो आ। सत
दया थी दातार जी ऐं कृपा थी दाड़ीअ वारे जी इहा लोली दिया तोखे लाल मां शल महर थी राम जी तोते कृपा थी दाड़ीअ वारे जी ऐं महर थी दातार जी इहा लोली दिया तोखे लाल मां शल कृपा थी दाड़ीअ वारे जी वॾो थींदे स्कूल वेंदे माउ पीउ जो तूं चवनि मञींदे वॾो थींदे स्कूल वेंदे माउ पीउ जो तूं चवनि तोते दया थींदी दातार जी ऐं महर थींदे मनधार जी इहा लोली दिया तोखे लाल मां शल कृपा थींदे दाड़ीअ वारे जी इहा लोली दिया तोखे शल कृपा थींदे दाड़ीअ वारे जी वॾो थींदे मंदिर बि वेंदे माउ पीउ जी तूं सेवा कंदे वॾो थींदे मंदिर बि वेंदे माउ पीउ जी तूं सेवा बि कंदे तोते दया थींदी दातार जी ऐं महर थींदे मनधार जी इहा लोली दिया तोखे शल कृपा थींदे दाड़ीअ वारे जी बोल गोदरी वारे घनश्याम की जय। पंहिंजो मन एतिरो पावरफुल आहे भई मन में ॾिसो कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि सोचंदा आहियूं ख़राब खां ख़राब ॻाल्हि बि मन सोचंदो आहे सुठी खां सुठी ॻाल्हि बि मन सोचंदो आहे घोड़े खां बि वधीक तेज़ मन डोड़ंदो आहे त मन में ई असांखे पंहिंजे गुरूअ जा दर्शन थी था सघनि कीअं था थी सघनि गुरु अर्जन देव जॾहिं सत्संग कंदा हुआ हुते पंजाब में त हुते काबुल जा माण्हू आया उन्हनि खे सत्संग एॾो वणियो कीर्तन भक्ति जेका बि थिए पई अची करे गुरूअ खे अर्ज़ कयो भई तव्हां असां सां गॾु काबुल हलो ऐं उते हली असांखे इहो कीर्तन करे ॿुधायो त गुरु चवनि था असां त पंहिंजो जेको धाम आहे उहो नथा छॾे सघूं पर असांजो जेको दास आहे हुनजो नालो जॻिया आहे उनखे तव्हां सां गॾु मोकिलियूं था त सभु रोइनि था काबुल वारा न साईं न असांखे तव्हां खपो काबुल में चईंसि न असां न हली सघंदासीं असांखे पंहिंजे धाम जी सेवा करणी आहे पर असां वचन था ॾियूं भई जॾहिं बि जॻिया सत्संग कंदो तव्हांखे उन्हनि में असांजा दर्शन थी वेंदा त सभु काबुल वारा ख़ुशि थी विया बोलो गुरु नानक जॻिया खे वठी किथे विया काबुल हाणे जॻिया रोए थो पंहिंजे गुरूअ जे अॻियां वञण खां पहिरीं चईसि गुरु हिननि सभिनी खे त आशीर्वाद ॾेई छॾियो भई मूं में वेही दर्शन कंदा तव्हांजो मां किथे वेंदुसि मां किथे दर्शन कंदुसि त उते ईअं हिकु संदुल पियो हुयो उहो संदुल ॾेई छॾियऊंसि चईसि हिकु कमु कर इहो संदुल तूं खणी वञ सुबुह जो जॾहिं तूं सत्संग करे कीर्तन करे जॾहिं तूं पंहिंजे घर ईंदे असां हिन संदुल ते वेही तोखे रोज़ आशीर्वाद ॾींदासीं तूं हिते सिर्फ़ु मथो टेकजे तोखे तूं हिम्मत ॾे सदाई शाल हलंदे हलाई तूं हिम्मत ॾे सदाई मूंखे मोहताज कहिजो तूं कॾहिं न बणाई बाबा हलंदे हलाई बाबा हलंदे हलाई हथड़ा जोड़े चवां थी अर्ज़ रोई कयां थी हथड़ा जोड़े चवां थी अर्ज़ रोई कयां थी ना
इन्होंने एक मांगा, इनको दो मिल गए, लड़का भी और लड़की भी। कन्हैया लोली लाल लोली Hare Guru
लाल
मालूम ही